अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरा टीवी न्यूज़ में के भलीकार माह फराशा सबका पहिरियां हिकु नज़र अहम ख़बरुनि ते। सिंध काबीना तरक्याती कमनि लाइ अरबें रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। सिंधु दरिया ते हैदराबाद ऐं कोटड़ीअ जे विच में नई पुल जे डिज़ाइन जी मंज़ूरी। कराचीअ जे रोडनि जी बहालीअ लाइ 6.5 अरब रुपया मंज़ूर। मोरे में 4 नयूं अदालतूं क़ाइमु थींदियूं। 432.597 मिलियन रुपया मंज़ूर। सिंध काबीना हैदराबाद में कब्रिस्ताननि लाइ 252.206 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। कासिमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणीअ जी लाइन विछाइण लाइ 800 मिलियन रुपया मंज़ूर। सिंध म्यूज़ियम खां आली पैलेस ताईं शेख हयाज़ रोड खे वेकरो करण जी बि मंज़ूरी। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त पाकिस्तान जी कोशिशुनि सां ॻाल्हियुनि में अॻभराई थी रही आहे। अमेरिका खे संदसि पुरो चाहींदड़नि खां परे रहणु घुर्जे। कुझु अंसर अमेरिका खे ॿीहर दुबण में धिकणु चाहिनि था। गॾियल अरब इमारात खे बि एहतियात करणु घुर्जे। पंहिंजे बयान में चयो आहे त हुर्मुज़ वारे लंघ में पेश वाक़िअनि मां ॻाल्हि वाज़िह थी वई आहे। सियासी बहरान जो को बि फ़ौजी हल नाहे। अमेरिका जो प्रोजेक्ट फ्रीडम असल में प्रोजेक्ट डेडलॉक आहे। अमरीकी सदर पारां ईरान जूं 7 ॿेड़ियूं तबाह करण जी दावा। ॾखण कोरिया जे कार्गो जहाज़ मथां ईरान जे हमलनि जो इल्ज़ाम। ट्रंप चयो आहे त ईरान जंग ख़त्म थियण बैदि तेल जूं क़ीमतूं घटि थी वेंदियूं। ईरान जे फ़ौजी ताक़त ख़त्म करे छॾी आहे। उन वटि कुझु बि नाहे बचियो। ईरान हमिलो कयो त उन खे दुनिया जे नक्शे तां मिटाए छॾींदासीं।